घर ही मुझो घर ये जन्नत में भी मां डिठो आ बहिश्त में भी डिठो आ हिकड़ो कोटा उन में टे बंगला भला बंगला साजे पासे वारो बंगलो मुझे वडे डाडे इब्राहिम खलीलुल्लाह जो आ विच वारो बंगलो मुझो आ मुझे पासे वारो बंगलो तो हैदरे करार जो आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे पीर। जी पान हित दुनिया में गलायूं ये क्या मजे ॾियारे बहिश्त में भी गल हूंदासी। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक जो जी घटिया मां अचन था पिया हिकड़ो वडो पहलवान आ काफरा उन्हीं सां मुलाकात थी। उन्हीं साईं खां पुछो साईं पुछो तव्हां ख़बरूं ॿुधायो जो मुंहिंजो नालो फिलानो आ मां वडो पहलवान आहियां मल विढ़ंदड़ आहियां सभिनी पहलवाननि खे मल मारे आयो आहियां आखिर बुधा तो मुसलमानन में भी को शेर खुदा है अली उन जो नालो आ उन सा मल विढ़ना हाने साईं पाण होया हज़रत अली साईं फरमायो तो ओ अली तोखे मिलाईंदासीं पर अग में तू अली जे गुलाम सां विढ़ उन खां पोइ अली सां विढ़। हाने इन में राज छा हो तो जडे मुखा या गाल ज़हन मां लही वई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जडे हज़रत अली साईं के पंहिंजे हंज में खणी वेठा पयो मक्के पाक में त फातिमा बिन्त असद खां पुछऊं चाची नालो छा रखूं नालो छा रखूं साईं हाणे हुअं त मां रखां पर तव्हां अची विया आहियो हाणे तव्हां रखो। साईं करीमन फरमाया असां नालो नथा नालो रखंदो रब अल्लाह से रखो। वो पान खणी आया जबल अबू कुबैस हज़रत अली साईं खणी आया अल्लाह के अर्ज़ कयो सोना तव्हां हिन पंहिंजे बानी जो नालो पाण रखो। मौलाना मोइन वाहिद काशफी लिखियो आ आसमान खां पट्टी लथी मौलाना साईं अब्दुर रहमान शाफई सफूरी नुज़हतुल मजालिस में लिखियो आ मथा पट्टी लथी उन ते लिखियो हिन जो नालो मुंहिंजे नालनि मां अली रखो। वह पट्टी मदीने जे साईं बैतुल्लाह शरीफ जे दरवाजे ते लगराए छड़ी ही लगी रही हजाज बिन यूसुफ वारे दौर में जो झेड़ो थियो हरम पाक में जंग लगी उन में को वो पट्टी खणी हलियो एतरे जमाने ते या पट्टी लगल ही जेते हजरत अली साईं जो नालो लिखल। प्यारा मुसलमान भाई हाने उहा तो गाल समझाया अली साईं वो इशारो कयो त पेरी अली जे गुलाम था माना इते अल्लाह साईं जो तस्वर कयो रब सां पोवड़ जे पेरी रब जे बाने सां अली बिन नालो अल्लाह जो आ वो काफर पहलवान खिलन लगो साईं पर तो खिली दो तमाम मुसा छा वड़ना मां वडो पहलवान आया मुजी मल तवा जा डिठी काना। साईं फरमायो तमाम विढ़णू तवा के पेरी मुसा पणो पोंदो उन खां बाद अली सां विढ़जो ऐं साईं फरमायो अग में वारो भी तुंजो हथ तू विझ असां हथ भी मथे दा रखूं हथ भी तुम्हें कोन था विझूं भाकर तू पा पेरी मल तुंजी आ वो काफर किरण खां पो शिकस्त खां पो थो गवाही दे त जै वक्त में हमौला अली मुश्किल कुशा के मुंह भाकर विधो हिय जो चोरण जी कोशिश कम त जन हिमारिया जबल में हथ भेजी विया जन जबल में हथ भेजी विया हे ना हो ना कुछ न हलियो। साईं फरमायो हाने असां जो वारो आ ये जो मुझा प्यारा अंगड़ी हणी जो उछल दिनाउस त गोलटाणियूं खाइंदो वयो जने उछो चवन लगो ये शिकस्ते फाश मुझको आज पहली बार है ये शिकस्ते फाश मुझको आज पहली बार है मैं खुद कहता हूँ तू हैदरे करार है। सुभान अल्लाह। मैं खुद कहता हूँ कि तू हैदरे करार है हैदरे
करार जंहिं जे लाइ माण्हू ॿुधायो सो वाकई तूं हैदर करार अली शेर ख़ुदा तूं जी मूंखे मल मारी आहे अॼु ताईं तारीख़ मूंखे कंहिं मल न हई आहे इहो तव्हांजो कमाल आहे मुंहिंजा प्यारा हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला वॾी शान वारा वॾी होदी अॻिते मौज़ू ख़्याल आयो हाणे अम्मा ख़ातून जन्नत शादीअ वारी मुद्द खे पहती हज़रत अली साईं बि तो मदीने जे साईं पंहिंजूं 3 न्याणियूं पंहिंजी मर्ज़ी सां उन जी शादी कराए छॾी अम्मा ख़ातून जन्नत बाक़ी रही कुरैशी ॿिया माण्हू मके पाक मदीने पाक जा रिश्तो घुरंदा हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त मदीने जा साईं इहो जवाब ॾींदा हा त ॻाल्हि ही आहे जो 3 न्याणियुनि जो इख्तियार मूंखे हो मूं पंहिंजी मर्ज़ी सां शादियूं करे छॾियूं हीअ जेका मुंहिंजी न्याणी आहे इन जे शादीअ जो इख्तियार रब पाण वटि रखियो जॾहिं रब जो हुकुम थींदो ओॾाई को बि मूं वटि रिश्तो घुरण जे लाइ न अचे मालिकनि मूंखे मना फरमाई आहे मुंहिंजा महबूब 3 न्याणियूं तूं पंहिंजी मर्ज़ी सां ॾिजां परणाए छॾिजां पर ख़ातून जन्नत जी शादी असां कंदासीं जिते असांजी मर्ज़ी हूंदी उते कराईंदा हाणे मां अल्लाह जे इंतज़ार में आहियां जेॾां इशारो थींदो उते मां पंहिंजी न्याणी ॾींदुसि किताबनि लिखियो आहे हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ हज़रत उस्मान हज़रत उस्मान हज़रत उमर हिकु दफ़ो वेठा किन रवायतनि में हज़रत साद भी आयो आहे पाण में वेठा त मदीने जे साईं जी आख़िरी न्याणी अम्मा ख़ातून जन्नत वेठी आहे संग अचनि था रिश्तो माण्हू घुरनि था मदीने जा साईं नथा ॾियनि पाण छो न हज़रत अली खे सलाह ॾियूं भलो इहो थींदो साईं जो सौट बि आहे घर जो आहे सभु कुझु आहे साईं करीमन जी वॾी मोहब्बत आहे शादी इते थिए त भलो टेई सलाह करे खूह ते आया हज़रत अली साईं पानी वेठो भरे खूह ते आया फरमायूं हैदर करार अॼु ख़ासि ॻाल्हि खणी आया हूं साईं फरमायो ॿुधायो पाण फरमायूं अदा अली मदीने जे साईं जूं 3 न्याणियूं जी शादी थी वई फातिमा ज़हरा जी शादी अञा कान थी आहे असांजी मर्ज़ी आहे त तव्हां असां सां गॾिजी हलो अवां संग घुरो या असां घुरूं था रिश्तो असां बि सिफारिश कंदासीं इहो कमु इते थिए त भलो आहे हज़रत अली साईं फरमायो मुंहिंजा भाइरो असल ॻाल्हि इहा त मां बि इरादो इहो कयो वेठो आहियां त मालिकनि खां रिश्तो घुरां पर तव्हांखे ख़बर आहे त मदीने जे साईं जे चेहरे में उहो जमाल आहे उहो कमाल आहे जो माण्हू मथे निहारे ई कोन थो सघे वेंदो आहियां सोचींदो आहे त हाणे हीउ उथे त पोइ ॻाल्हि कयां हीउ उथे हिकिड़ो माण्हू जो अच वञ हूंदो आहे पोइ जॾहिं इहा फरागत बि मिलंदी आहे मथे निहारींदो आहियां साईं करीम मूंखे निहारींदा आहिनि त मूंखे ॻाल्हियूं विसरी ऐं ॿिए नंबर में त मां कुझु ग़रीब आहियां मुंहिंजो कखाणो घर आहे 4 खजनि जा थंबन उन्हनि ते फड़ा पिया आहिनि फातिमा ज़हरा रसूलनि जे सरदार जी न्याणी आहे ॿिन्ही जहाननि जे लौलाक लम्मा जे शहंशाह जी न्याणी आहे चवां थो त को घर ठारायां सही पोइ रिश्तो घुरां हज़रत सैयदना अबू बकर हज़रत सईद उमर हज़रत उस्मान पाण फरमायो अदा अली फिक्र न कर सब मालिक वेठो आहे शहंशाह मदीने जो साईं वेठो आहे सब थी वेंदो हल त हलो उन वक्त 4 मुझे महबूब करीम जा वजीर 4 सलाहकार 4 मुशीर निकतान हदीस पाक अना मदीनतुल इल्म व अबू बकर असासुहा अना मदीनतुल इल्म व उमर जिदरानुहा अना मदीनतुल इल्म व उस्मान सक़फुहा अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां इल्म जो शहर आया उन जो बुनियाद अबू बकर मां इल्म जो शहर आया उन जो दीवारूं फारूक आज़म मां इल्म जो शहर आया उन जी छत उस्मान मां इल्म जो शहर आया उन जो दरवाजो हैदर करार है जिस वक्त थे उनकी खिदमत में
अबू बकर उमर उस्मान अली। उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अल्लाह जे प्यारे महबूब करीम जे हुजरे ले रवां दवान जने मदीने जे साईं जे हुजरे जे वेजो आया। अल्लाह अल्लाह ओए चौर मदीने जा साईं दा फरमाइन अना दारुस सखा अबू बकर बाबुहा अना दारुस शुजा अबू बकर उमर बाबुहा अना दारुल हया उस्मान बाबुहा अना दारुल हिकमा अलीउन बाबुहा। मां सखावत जो घर आया उन जो दरवाजो अबू बकरा। मां बहादुरी जो घर आया उन जो दरवाजो उमरा। मां हया अदब जो घर आया उन जो दरवाजो उस्मान गनिया। मां हिकमत जो शहर घर आया उन जो दरवाजो हैदरे करार आहे। मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा प्यारा जने मदीने जे साईं जे हुजरे जे दरवाजे ते आया न हाने मसलो थी पियो त दरवाजो केर खिड़काए। ही वो दर्रा आम दर ना है। रब करीम जी दाद फरमायो मोमिनो मुसलमानो जने मुझे महबूब जे दरवाजे ते अचो जने मुझे हबीब करीम जे हुजरे जे वेजो अचो त पो जी पाण में हिक बे के सद कंदा आयो इए सद न सद कयो ओ साईं सिकंदर मकोल न फिलाना फिलाना न मुझे महबूब जे दर अचो त वेही रहो अदब सां वेही रहो। कलाक लगे ब कलाक लगन मुझे हबीब के सद न कजो जी मानुन के सद कंदा आयो सद न कजो अदब जे खिलाफ बाहर वेही रहो मुझो हबीब मर्जी सां असां त अलाए छा छा था बहस मुसलमान खुदा हिदायत अता फरमाए। अल्लाह जी कुदरत आ बस असां जो सब हर महकमा दुनिया जो दीन जो सब महकमा इख्तिलाफ जा शिकार थी मजो ही न रहे मजो ही न रहे। काश हे दी त ओ आज सब मुसलमान ये महफिल मलाइना शान गाइना के केड़ियों गालियों अल्लाह छा छा मुसलमान होटल में वेही था बह सकन मदीने जे साईं जी ज़ात ते को रेलगाड़ी में को बस में को घर में को मस्जिद में केड़ियों था गालियों कन केड़ा केड़ा बहस था कन इहो नथा सोचूं त ही वो शहंशाह है जिनके रब करीम घर जे बाहर सद भी बर्दाश्त नथो करे। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। मोमिनो मुसलमानो मुझे हबीब जी दरबार में विहो जने अचो मुझो हबीब मिले तो जने विहो त पंजे आवाज़न के हेठ रखजो पंजो आवाज़ मुझे महबूब जे आवाज़ का मथे न कजो मता समझो त असां हाजी आयूं मता समझो त असां नमाजी आयूं मता समझो त असां गाजी आयूं मता समझो त असां आबिद आयूं जाहिद आयूं। आदम जे मामले में शैतान जी छकरोड़ साल जी मारब परवाह न कई त महबूब जी दरबार में मां अवां जे 5 वक्त नमाज जी केड़ी कान करंदो मता पंजे पटके ते फखर मता पंजे लाड़ी ते फखर करी मता पंजे किताबन ते मता पंजे मदरसे ते मता पंजे इल्म ते फखर करे कदे का बेअदबी करे मुझे मां रब बर्दाश्त न कंदुस तुजो ईमान खत्म थी वेंदो तोखे खबर ही कान तोखे न गाल जी खबर ही कान कोनी तुजो ईमान कदे हलियो वियो। मुझे मुस्तफा जो मुल्ला अली कारी मिशका शरीफ जी शरह में लिखियो तो हजरत इजराइल अलैहि सलाम के जरे रब करीम हजरत मूसा अलैहि सलाम ने मोकलियो रूह कढी रूह कब्ज करया हजरत इजराइल अलैहि सलाम आयो रब करीम जो पैगाम खणी आयो नाज़न सा अंदर घर में दाखिल जो हजरत मूसा अलैहि सलाम यारे फरमायो के रही मां इजराइल हां अल्लाह जो मलाइका मानू जा रूह कब्ज कर तोखे खबर ना है नबी जो घर के का इजाजत वठी आयो इजराइल हैरान थियो वडन बादशाह जा रूह करनो है कदे कदे खाई कोन कई साईं फरमाया बगैर इजाजत नबी जे घर में ठका जो चमाट कराई ते की अख हुई अख निकरी वही इजराइल अलैहि सलाम रोइंदो खुदा जी दरबार में मौला ये केड़ा मोकलियो
मुआरो रू कबूल थियो हाने अल्लाह सी फैसलो छा तो करे त ए इज़राइल मुबारक हो जाई अखन जने मुझो नबी मूसा जलाली पैगंबर पंजे जलाल में आयो हो जने साईं जी चमाट मथे उठी तू है जो बर्दाश्त करे में सत जमीनू सत आसमान हेठा अचना त वारी थी छा तो समझो मुझे नबी तां ये मूसा अलैहिस्सलाम तां के त मदीने वाले साईं जी तां के जो कमाल छा नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत। प्यारा मुसलमान भाईरो हे हजरत मूसा अलैहिस्सलाम जी ताकत हाने फैसलो मुल्ला अली कारी तो लिखे फैसलो छा तो थे इज़राइल वन वरी मूसा कलीमुल्लाह के राजी कर मुझे नबी के राजी कर सही किए राजी क्या यानी वन चो त कई गौ ते ढगे ते जानवर ते हथ रख हाने ए जितरा भी तुझे हथे ता वार इंदा 100 साल जो ठीक है जे नथो त हलन नथा चायो मौत कबूल ना है त 100 साल जी पंजो 100 साल उम्र दीदासी हथ रख आयो हजरत मूसा अलैहिस्सलाम अर्ज की सही हाने आयो या राजी कर हाने हिय कर एकड़े जानवर जे मथो हथ रख जेतरा वार हथ जे इंदा हर वार जे बदले 100 साल जी उम्र सही फरमायो ये सब 100 साल उम्र गुजरी वेंदी पो चिपो वरी इंदी जी माना छडी दे कोन वरी पिंदे अल्लाह जो हुकुमा मुजी ड्यूटी आ मां वरी इंदे से हियर आयो या माजरत ला नंड भरिया थो एतरा 100 साल उम्र बरसी तो जा ये खत्म थी वरी मुके अची इंद सुमा हाने रब करीम इज़राइल के छा सिखायो ए इज़राइल ही हुयो मूसा अलैहिस्सलाम जो दरबार ई तो के मुझे महबूब जे दरबार में वणो हिते गलती ते थप्पड़ लगो आ ए हुते गलती थी तो मुझो महबूब रहमतुल लिल आलमीन तो के कुछ न चवंदो पर याद रखना या सीत ही खत्म थी मलाइकन में तो जो नालो जले असा उस्ताद जी परवाह न कई शागिर्द जी कही परवाह कला या गाल याद रखजो मुझे मुस्तफा जो दरबार आ जिते जिब्रील अलैहिस्सलाम भी पर न थो हणी मुझा प्यारा मिशका शरीफ जी पहरी हदीस बाबुल ईमान में पहरी हदीस हजरत उमर सही रावी आ जने हजरत जिब्रील इंदो तो गोडा भनी वेंदो गोडा भनी वेंदो मदीने जैसे इंसानी सूरत में भी अचे तो गोडा भनी वेंदो चोकरी हणी न कोन वेंदो हो गोडा भनी अदब असा हेठ पियो ॾियारींदो खबर हुई त असां जो उस्ताद शैतान इब्लीस जो नालो अगे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अज़ाज़ील हो आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कई ताज़ीम न कयई त 6 करोड़ जी साल जी इबादत खुदा पाक परवाही कान करी हल असां तव्हांरो हज असां तव्हांरी ज़कात असां तव्हांरी नमाज़ थक जली न जो वेठा बहस कंदा प्यारा मुसलमान भाइयो अदब जी जाया कॾहिं बहस न कजो मदीने जे साईं जे बारे में रसूलुल्लाह जे बारे में जेको गायो शान गायो जेका गायो फजीलत गायो मोहब्बत गायो मुंहिंजा प्यारा कॾहिं बहस न कजो मता ख़बर ही न पए नमाज़ुनि जे हजनि जे लाइ केॾा हलिया खबर ही न पौदी मुजादी दोस्तों बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जे पखी चवाई पिरन जो त हल हंजन साण जे पखी चवाई पिरन जो त हल हंजन साण मोती चुण मेहरान जा तू कढ न कंहिंजी कान हेड़ी कर रेहान जा आहे पिरन जे पार जे नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे पीर। शाह साहब फरमाइंदो आ त बेड़ियों बेड़ा तन जूं बवीहा बटिया छॾींदड़ आ सब को लज नथन लीय सिवाए होतन रीय कंधीअ पुॼंदा कीन की साईं फरमाए तो बेड़ी उहा तरंदी बेड़ी उहा कामयाब वेंदी
जे बेड़ीअ में रसूलुल्लाह जी मोहब्बत हूंदी मदीने जे साईं जो कुर्ब हूंदो उहे बेड़ियूं तरंदियूं दूर लॾ तन खां जन जी मोहर नाहे मलीर ॾे पखातन पापियन खां परे पराऊं अॾ शांगतनी जी छॾ जेके धनारूं धार चरन मुझा प्यारा हिते हथ जोड़ा हिते हथ जोड़ सा कम हलंदो महबूब जो दरबार आ मिटाई जड़ा जवान प्या चवल हे बारो चल बानी बानी छोरी छड म छपरे छोरी छड म छपरे जानब जहड़ो जग में अला नाहे को सानी सानी छोरी छड म छपरे छोरी छड म छपरे साईं करीमन जे हुजरे मुबारक दरवाजे ते वेठा हाने दरवाजो केर खड़काए हज़रत अबू बकर हज़रत उमर दे निहारे हज़रत उमर साईं उस्मान दे उस्मान साईं हज़रत अली साईं दे निहारे केर अग कथी करे अल्लाह अल्लाह आलिमुल गैब व शहादा मदीने जो ताजदार खुद ब खुद दरवाजो तो खोले दरवाजो खुलो आ पान निहारे मुर्की पान फरमायो खैर ताए अज 5 ॼणा गॾजी आया हो अब घणा हो 4 साईं पे फरमाए 5 हज़रत अबू बकर सिद्दीक़ असां केर को पान फरमायूं अबू बकर अवां खे नजर न थो अचे मुस्तफा खे नजर अचे पियो पंजों अवां सां गॾु जिब्राइल भी आयो आ मां ॾिसां पियो मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत सोनो अबू बकर दो अर्ज़ करे सोना असां खे ख़बर काने का बाकी असीं त उतां 4 आया हूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ ता कन सोना असां मां ख़बरूं कढो जे पंहिंजे सिंध में रवाज आहे मेहमान खां ख़बरूं कन मेहमान ख़बरूं कढ अल्लाह जे महबूब करीम फरमायो ख़बरूं करण जी ज़रूरत न आहे लक़ब उम्मी मगर कोनो मकान के गैब से वाक़िफ़ खुदा बंदे ताला के पढ़ाए ऐसे होते हैं तव्हां हलियाओ तॾां खां मूंखे सभु ख़बर आ कहिड़े मक़सद सां आया हो ऐं मुंहिंजा सफ़ीरो वज़ीरो तव्हां निकिता अली शेर ख़ुदा जे रिश्ते जे लाइ अवां आया हो रब करीम जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील तव्हां बि अलीअ जा सिफारिशी थी वञो मां रब जे तरफ़ मुझे हबीब खे चो जेका मर्जी तव्हांजे प्यारनि जी आ सा मर्जी मां रब करीम जी आ खातून जन्नत जो रिश्तो हैदरे करार सां कयो मुंहिंजा प्यारा मुझे हबीब फरमायो जई शादी जई संग रिश्ते जा सिफारिशी हेड़ा जवान हुजन अल्लाह पाण हुजे जिब्राइल हली अचे अहिड़े कम में देर छा जी बिलाल किथे आ सलमान फारसी किथे आ हली आया जी या रसूल अल्लाह वञो मदीने जे शहर मां मुझे न्याणी जे शादी जो सामान वठी अचो वठी आया उन टाइम निकाह शादी थी अल्लामा इमाम नस्फी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफसीर नस्फी में तो लिखे तमरजल बहरैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुल ला यबगियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान यख़रुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभानअल्लाह अल्लाह से इशारो फरमायो इन शादी जे ला जने ये पान में बदरिया गंढिया यानी मौला अली मुश्किल कुशा खातून जन्नत मुझा प्यारा है वलियन जो सरदारा है कुल मोमिन औरतुन जी सरदारा जने एड़ा बब्बर अजीम शान पान में गरजी पिया यखरुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान इनन जे दरियान मिलन जे सा मां दुनिया जे तख्ते ते हसन जी सूरत में मुझा प्यारा मोती जे सूरत में इमाम हसन खे आंदो ऐं इनन बिनी दरियाहुन मजामा हजरत इमाम हसन हुसैन खे मरजान जी सूरत में आंदो
जॾहिं ए बदरिया पाण में गॾिया त हिकिड़ो मोती आयो हिकिड़ो मरजान मोती खां मुराद इमाम हसन साईं आ मरजान खां मुराद हज़रत इमाम हुसैन साईं आ हज़रत इमाम हसन भी सुभान अल्लाह त सुहिणो हुसैन भी सुभान अल्लाह अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा हबीब इन्ना आतैना कल कौसर अॼु असां तोसां वाइदो पूरो करे छॾियो अवां जो नसब पाक असां पधरो करे छॾियो आहे हाणे इहे उहे जवान जंहिंजो नसब जिन जो हसब इहो क़यामत ताईं आबाद रहंदो जाए जाए ते तुंहिंजा बचड़ा मौजूद हूंदा तव्हां फिक्र न कयो मुंहिंजा महबूब असां तव्हां फिक्र न कयो या अय्युहन नबियो हस्बुकल्लाह मुंहिंजा महबूब एॾा तवजा न कंदा तव्हां मुॾे तवजा कयो उन्हनि माण्हुनि खे छॾियो छा कंदा मां रब जे हथ में आहे सभु ॻाल्हि या अय्युहन नबी ऐ मुंहिंजा मुस्तफा हस्बुकल्लाह मां रब तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां वरफ़अना लक ज़िक्रक तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करण जो ज़िम्मो मां खयो आहे को मुल्लो मौलवी उन जे हथ में थोरी आहे जो तुंहिंजो शान घटाईंदो ऐ मुंहिंजा मुस्तफा वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला हर पोइ अचण वारी घड़ी तुंहिंजे लाइ भली हूंदी ऐं मुंहिंजा हबीब ज़मानो परे कोन्हे नी सभिनी खे ॾेखारींदा सा ऐं यबअसक रब्बुक मक़ाम महमूदा हशर में इन्हनि सभिनी खे साम्हूं बीहारे जॾहिं मक़ाम महमूद ते तोखे बीहारींदुसि त ॾिस त दुश्मननि जूं अखियूं कंहिंजूं हेठि अचनि सभिनी खे चवणो पवंदो मुस्तफा शान अवां जो शाहिया मुस्तफा शान अवां जो शाहिया अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आहे मुस्तफा जो शाहिया मुस्तफा शान अवां जो शाहिया दावो राजा दीदार अवां आया नज़र अनवार अवां जहीं तोखे ॾिठो तंहिं रब खे ॾिठो जहीं तोखे ॾिठो तंहिं रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी गवाही मुस्तफा शान अवां जो शाहिया मुंहिंजा बाबू हिते माण्हू के तोखे कुझु पिया सम्झनि के कुझु पिया सम्झनि इन्हनि सभिनी खे हिकिड़े ॾियारे ॾेखारी त मुंहिंजो हबीब आहे छा मुंहिंजो महबूब आहे छा थाई अब्द सॾ वेंदे उथां रब नाल मिल वेंदे ए गल दिमाग़े को चक्कर ॾेंदी चक्कर दी गल की पुछदे हो तव्हां फिक्र न करियो अवां जो ज़िक्र बि हलंदो रहंदो अवां जी औलाद जो सिलसिलो बि हलंदो रहंदो आख़िर अल्लाह पाक पंहिंजी पाक बानी सैयदा ताहिरा ज़ाहिदा अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं हज़रत मौला अली मुश्किल कुशा खे मिलाए मुंहिंजे महबूब जे नसब पाक जो इब्तिदा फरमायो इमाम हसन हुसैन आया इमाम हसन साईं वो मुझे महबूब करीम जे कुलन जो सवार आ जंहिंजे लाइ साईं फरमायो ही मुंहिंजो उहो फर्ज़ंद आहे उहो नूरे नज़र आहे जो असांजे मुस्लमान ॿिनि वॾनि धड़नि में खून रेज़ी खां उनखे बचाईंदो उन में सुलह कराए छॾींदो ताना आहे मुंहिंजो ही बचिड़ो अक़ल जो वीर आहे ऐं सम्झी वेंदो ॻाल्हि खे उनखे झेड़े खां बचाईंदो ऐं ॿिए नंबर में वरी साईं इमाम हसन जो इल्मु नूरे बसीरत इमाम हसन साईं जी जो हिकु दफ़ो पंहिंजे प्यारे फर्ज़ंद हज़रत क़ासिम खे घुराई हिकिड़े राज़ जी ॻाल्हि तो ॿुधायां हिते न कजां वक़्तु ईंदो पोइ कहिड़ी पुट हिकिड़ो मूं अॼु तावीज़ तुंहिंजे लाइ लिखियो आहे उहो पंहिंजे कंध में ॿध पर इहो तावीज़ खोलणो न आहे पढ़णो न आहे तॾहिं पढ़जां जॾहिं को मुश्किल वक़्तु अची वञे हिन में हिकिड़ो मूं अमल लिखियो आहे उते अमल हाणे किथे रही करबला मदीनो अञा ज़माना पिया पर जॾहिं इन खत खे करबला में हज़रत क़ासिम घोट खोलियो लिखियो पियो पुट करबला जे मैदान में मुंहिंजो अदा हुसैन अकेलो हूंदो जंहिं वक़्तु अली अकबर मुंहिंजे भाउ खां इजाज़त घुरे उन टाइम साम्हूं तूं अचिजां चइजां त चाचा अॻ में मां क़ुर्बान थी पोइ तुंहिंजो अली अकबर क़ुर्बान अंदाज़ो लॻायो साईं जी इल्म जो माण्हू दुनिया वारा नबी पाक सन जे इल्म में शक कयो वेठा
हे हज़रत इमाम हसन जो इल्म किथे रही करबला किथे जो गालियों अग में पंहिंजे पुट खे खत पियो मुंहिंजा प्यारा दोस्त अता फरमाए त हिन खत खे उते पढ़ पहिरीं न पढ़ बे नंबर में हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आया फजर जी नमाज मदीने जो साईं पढ़ाए पियो दस्तूर हो साईं करीम नमाज फजर जी पढ़ाए पो रुख पंहिंजे गुलामनि ॾे कंदा सॼी राति जा सिकायल हूंदा मदीने जा साईं सोचींदा हा एहसास कंदा हा त सॼी राति मूंखां जुदा गुज़ारियो भले मुंहिंजो ढो करे दीदार कर साहबा कराम फरमाइनि था त फजर खां पोइ निज़ारो अहिड़ो हूंदो साईं करीम सलाम पढ़ाए असांजे रुख कंदा त ईअं लॻंदो हो ॼणो उलहंद खां सिज उभरी मग़रिब खां सिज निकितो ईअं असांजी तरफ़ी रुख मुबारक कंदा जंहिं ॾींहुं सुबुह जो इमाम हुसैन साईं जी विलादत थी रही मदीने जा साईं सलाम पढ़ाए उथी बीठा असांजे रुख निकितो उथी बीठा फरमायूं अली शेर खुदा हैदर करार किथे आ हज़रत अली साईं जी लब्बैक या रसूल अल्लाह साईं करीमन फरमायो तव्हां अचो बाक़ी ॿिया सभु गुलाम वियनि ऐं अचां असां हैरान थी वियासीं अचानक छा थियो कि हमेशह नबी पाक असांजे रुख कंदा हा ॻाल्हियूं कंदा कचहरियूं कंदा हज़रत अली साईं जॾहिं घर खे वेझा विया मदीने जो साईं फरमायो अली हाणे हिते भी अंदर न हिते भी अर्ज़ कयो सोना छा परेशानी आहे छा साईं करीमन पर परेशानी कोन्हे अल्हम्दुलिल्लाह असां वटि करबला जो ताजदार आयो आशिकनि जो सुल्तान आयो इश्क जो बादशाह आयो सरजमीन ते हाणे तव्हां वियो छो त अल्लाह साईं 1,40,000 मलाइक मोकिलिया मुबारक जी सूरत त मुंहिंजे बाबू खे वञी हुसैन जी मुबारक ॾेई अचो सो आउं उन्हनि खां मुबारक वठां मलाइक सगोरा मूंसां मिलंदा उहे वेंदा तंहिंखां पोइ वरी तव्हांखे घुराइनि हज़रत अली साईं फरमाइनि था मदीने जा साईं अंदर विया घर मुबारक मां ॾिठो त वाकई मलाइक मुंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो त मलाइक लहनि पिया पर मज़े वारी ॻाल्हि हुन में हिकिड़ो मलाइक जंहिंजा पर कोन्हे पर न उहो बि लथो मुंहिंजे घर ते मदीने जे साईं 1,40,000 मलाइकनि जूं मुबारकूं वसूल कयूं सभु अल्लाह जे तरफ़ां वारे वारे सां मुबारकूं ॾींदा रहिया ये जॾहिं रवाना थिया मदीने जा साईं ॿाहिरि आया एतिरे में सहाबा किराम बि परेशान सभु हज़रत अली साईं बीठा हज़रत अली साईं उनखे रोकियो बीह रहिया मदीने जा साईं ॿाहिरि आया फरमायूं सभिनी खे लख लख मुबारकूं हुजनि असांजे घर हुसैन आयो असांजे घर आशिकनि जो सुल्तान आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत अली साईं अर्ज़ कयो सोना हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई मलाइक त वाकई लथा हिननि में हिकिड़ो मलाइको जंहिंजा पर कोन ॿिया सभु परनि वारा हिन जा पर कोन इहो कहिड़ो मदीने जे साईं फरमायो इहो तिब्रस मलाइक हुयो इहो फ़लस्तीन में ड्यूटी हुंदी ही मथे आसमान ते पेरे आसमान ते इनकी ड्यूटी उन सरजमीन ते हिकिड़ो माण्हू पे घुमियो उन जा पेर कोन हुआ ॿई पेर कोन हुआ ठूठियुनि खां ॿई हथ कोन हुआ सो हिन मलाइक जी नज़र जो उन ते पई त मथों उनखे आवाज़ ॾिनी त हिन खां मोह भलो है हिन खां दुनिया में न अची आ त भलो है न हथनि न पेरनि ईअं जो हुन किरहत कई अल्लाह पाक पंहिंजे जलाल में अची वियो मलाइक जा पर टोले कोहकाफ जबल में उछला मुझी मर्जी आहे जेके मां जीअं पैदा कयो तूं केरु आहीं ऐब करण वारो मुंहिंजी कारीगरी में ऐब थो कढी पर टोले औकाफ में रब करीम उछलराए छॾियो अॼु जॾहिं मलाइक इमाम हुसैन जी मुबारक खणी पिया आया इन ई मलाइक रोई उन्हनि मलाइकनि चयो त ॿुधायो केॾां पियो वञे यार मूंखे बि सुञाणो अवां जो ई साथी आहे कॾहिं मलाइक हुयसि कुर्सी हुई कॾहिं ओदो हो ओड़े धोड़े दरियूं मंझा कोड कुॾियास उभे इन मंझ ते लिखियल लुॾियास कॾहिं वॾ धोड़ी हुयास अॼु भेची न बिहारनि भर में केॾां पिया वञो ॾियो ख़बर थियो इमाम हुसैन साईं जी विलादत थी आहे रब करीम असां 1,40,000 मलाइकनि खे मुबारकबाद जे लाइ मोकिलियो आहे मदीने जे साईं ॾे वञो पिया वॾा यारो मूंखे बि वठी हलो मन अहिड़े जवान जे सदके रब रुठल परची पवे मन राणू राज़ी थी पवे पोइ इहो मलाइकनि सां गॾो आयो मुंहिंजे दर आयो अर्ज़ के मुंहिंजा महबूब वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाओ असां जहिड़ा तुंहिंजे दर जो ॾसरनु हुआ त जंहिंखां मां रुसी वञा जंहिंखां मां नाराज़ थी वञा मुंहिंजे महबूब जे दर अचनि उते ज़ारियूं कनि उते गीशियूं कनि उते तौबाऊं कनि मुंहिंजे महबूब करीम खे मिनथूं कनि सोना असांजी ज़ुबार कर
पोजे मुझो महबूब लफ्ज़ उन्हनि जी सिफारिश में चवंदो त मां रब रुठल परची पवंदुसि साईं मां तो वटि हली आयो आहियां हेॾा इमाम हुसैन जो सदको आहे ख़ुशीअ जो मौक़ो आहे व अम्मा साइल फला तनहर अवां जो ई दराज तां साइल ख़ाली कोन वेंदो आहे महरूम न रहंदो आहे मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं ऐ अल्लाह क्या अब भी जहन्नम सर्द न होगा अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं जमाने में सखी ऐसा नहीं देखा लबों पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा प्यारा मुसलमान भाइरों इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दरबार में वो मलाइक आयो अर्ज के सोना इमाम हुसैन जो वास्तो आ सदको आ माफी वठी दे मदीने जे साईं अल्लाह सां राब्तो कयो मुंहिंजा मालिक तिब्रज़ हली आयो आ चवे पियो इमाम हुसैन जे सदके रब राज़ी करे दे अल्लाह साईं फरमायो मोहब्बत तुंहिंजे दर ते आयो आ लेखा ई कोन्हे इमाम हुसैन जे जिस्म ते जेका चादर पई आहे या लाहे हिन मलाइक जे विच पर बि मिली वेंदसि त सीट बि मिली वेंदी इमाम हुसैन जो चादर लाइन जे मथा रखी जो तिब्रस मलाइक तंदुरुस्त थियो लेके पर भी मिलिया ऐं हिनखे सब कुछ मिली वियो चवंदो वयो अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा छा बिलाल छा करम छा बिलाल छा करम वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर भागल भरियो मुंहिंजा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो प्यारा मुसलमान भाइरो पर राज जी गाल हजरत इमाम हुसैन साईं जॾहिं दुनिया में आया मदीने जे साईं जे सिधे कन में बांग अता फरमाई खाबे पासे तकबीर अचे त हजरत इमाम हुसैन मुर्कियो ज़बान हाल असां पंहिंजे महबूब पंहिंजे नाने साईं खे अर्ज़ नाना साईं बांग अवां जी आई आहे तकबीर अवां चई छॾी आहे हाणे नमाज़ बि त अहिड़ी हुजे मुंहिंजा साईं बांग अची वई आहे तकबीर अची वई आहे करबला जे मैदान में हुसैन उहा नमाज अदा कंदो जो क़यामत ताईं अहिड़ी नमाज को अदा करे ई कोन मुंहिंजा महबूब तो असांखे कन में जेको इशारो कयो असां सम्झी विया हूं असां उहा नमाज पढ़ंदासीं इन्ही बांग इन्ही तकबीर खां बाद जो दुनिया हैरान थी वेंदी जॾहिं बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन खे हुसैन खे खणंदा हा तो यकदम दुआ घुरंदा अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरम व सब कॾहिं बि इहा दुआ न घुरियो से इल्म घणो कजां दौलत घणी ॾिजां रोज़ी घणी ॾिजां मालिकनि खे ख़बर इहो त गंजा पर असल करबला जो मैदान जो मदीने जे साईं जे साम्हूं त दुआ या कोन मुंहिंजा मौला मुंहिंजे हिन बचड़े खे सब्र ऐं सब्र बि ॾिजां वरी अजर बि अहिड़ो ॾिजां जो क़यामत ताईं हेॾियूं महफ़िलूं हुसैन जो क़ाइम रहे शान बि अहिड़ो बनाए ॾियां जो हुसैन हुसैन थिए ऐं हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र
क़यामत ताईं जारी है सारी रहे उनमें जेके भी महफ़िलुनि में अचनि उन्हनि जी बख़्शिश भी फरमाए जा यो सिलसिलो भी रखी महबूब के खबर ही तो करबला जे मैदान में ही नाज़न जो पलन कुलन जो सवार सीने ते विहण वारो हुसैन पुठीअ ते सजदे करण वारो हुसैन अल्लाह जे आज़माइश हेठि ईंदो रब करीम अॻ में फरमाए छॾियो मुंहिंजा महबूब जेके नाज़ ॾियणा हुसैन खे ॾे जेके ख़ुशियूं ॾियणियूं ॾे करबला जे मैदान में असां हुसैन खे पंहिंजे इम्तिहान जे लाइ तजवीज़ कयो आहे जंहिंजो मक़सद ई आहे असां इश्क खे पैदा कयो आहे इश्क में तो पंहिंजे ॿारनि खे आज़मायो आहे पर इश्क चवे थो अञा मज़ो न आयो आहे सब्र खे पैदा कयो आहे सब्र में आज़मायो आहे लेकिन अञा सब्र खे मज़ो न आयो आहे असां इम्तिहान पैदा कयो इम्तिहान खे अञा मज़ो न आयो आहे इब्राहिम खलीलुल्लाह जो इम्तिहान वरितोसीं असां नूह जो असां हज़रत यूनुस जो असां फिला नबियुनि जा इम्तिहान वरिता वाकई उहे भला इम्तिहान में आया लेकिन अञा सब्र खे मज़ो न आयो आहे इश्क खे मज़ो न आयो आहे असां साबरनि खे ॾेखारणु चाहियूं था त सब्र छा खे चइबो आहे असां मोहब्बत वारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त मोहब्बत छा खे चइबो आहे इश्क जी दावा करण वारनि खे सम्झाइण था चाहियूं त इश्क छा खे चइबो आहे मुंहिंजा महबूब इहे पर्चा हल करण जे लाइ मां करबला जे मैदान खे मदरसो बणायो आहे मां तुंहिंजे कुलनि जे सवार खे उते आज़माईंदुसि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सॾु थियो रब जे तरफ़ां हुसैन सोना मदीनो चल करबला जे मैदान हल असां तुंहिंजे लाइ इम्तिहान का करबला खे मुक़ररु कयो आहे प्यारा हिकिड़ो सबब त यज़ीद जो फिस्क फुजूर हुयो जेको इस्लाम खे डाहे रहियो हो ॿिए तरफ़ वरी ख़ुदा जो आईने जो ॿिए रुख में वरी ही मंज़र बि शामिल हो त मां हुसैन जे ज़रिए इश्क खे आश्कारा कयां मोहब्बत खे ज़ाहिर कयां सब्र खे ज़ाहिर कयां त सब्र छा खे चइबो आहे इश्क छा खे चइबो आहे मोहब्बत छा खे चइबो आहे बर अनार बदफो बरन हिकिड़ा ॿारण ॿारिया ॿिया दूधे मच दुखन वरी लोहारनि मेड़े रखिया बच ते इमाम आली मक़ाम सैयदना इमाम हुसैन करबला जे मैदान में आया मुंहिंजा साईं हाज़िर आहियो जेको हुकुम अल्लाह सी फरमायो मुंहिंजा प्यारा हुसैन असां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो इम्तिहान वरतो इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बच्चे जे कंध जे मथों छुरी रखी मां रब जे हुक्म जे आॾो अखियुनि ते पटी ॿधी पर मुंहिंजा हुसैन सोना करबला जो मैदान आ वॾो इम्तिहान वठबो अखियुनि ते पटी बदल न हूंदी अखियूं खोले रखजा तुझे सामूं हुते इस्माइल अलैहिस्सलाम बचाए वरतो करबला जे मैदान में तुझे अखियुनि जे साॾो अली असगर तड़पंदो तुझे अखियुनि जे आॾो तुझो नौजवान बचड़ो अली अकबर तड़पंदो हुसैन रोज राड़ो नाहे करणो मुझी रज़ा ते खुश रहणो आ सकीना जी सुकल ज़बान ॾिसी रोज राड़ो नाहे करणो सब्र खां कमु वठणो आ कासम घोट जे लाश ते रोज राड़ो नाहे करणो सब्र जो मुज़ाहिरो करणो आ ऐ मुंहिंजा प्यारा हुसैन मां रब जी रज़ा ते राज़ी हुजां ईअं चइजां तेरा दर्द मेरा दरमान तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है तेरी बंदा परवरी है सुनो हुसैन बाग अर्ज़ तो करे मौला महाराजी आया मुझा मौला तव्हां न ॿुधंदे रोज राड़ो न ॿुधंदे अजियो अजीब दरिया मूंखे तरणो पवंदो पर मुंहिंजा मालिक मां पंहिंजे नाने सां राब्तो कयां अल्लाह जे महबूब जो तस्वर नाने साईं जो तस्वर करे हथड़ा तो करे नाना इम्तिहान वॾा आहिनि कॾहिं अहिड़ा दुख मूं ते न आया नाज़नि जो पल लाहियो मुंहिंजा नाना साईं अॼु वॾा इम्तिहान अचण वारा मुंहिंजा पौक नबी मुंहिंजी मदद फरमाए जा इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर के पीर कामिल खां सिवा लहरियूं लंघाए केर के
साईं जेस ते इम्तिहान खत्म न थे पंहिंजे कुल्हनि जे सवार जी पारत हुजे मुझे निजाहे करम फरमाए जा मुझे ला हथड़ा खणी दुआ घुरजा मुझे ला सब्र जी अगे भी दुआ कया हाणे भी कजा मुझा नाना साईं दुआ उन जी जरूरत अज आना करबल खे वसाइण कम मुहिंजो सिर नेज़े ते धड़ करबल में कुरान ॿुधाइण कम मुहिंजो तुंहिंजो वतन छॾियो माना ला तज़ल इल्लल्लाह माना तुझे दीन ता दिल भर पाक नबी घर बार लुटाइण कम मुहिंजो घर बार लुटाइण कम मुहिंजो तुझे दीन ता दिल भर घोर कबाल अकबर असगर मोर बचा बधी मोड़ाए गाना शादी महल आस मखे कोहा इन कम मुहिंजो तू नजर कजा लजपाल नबी जेको हूंदो मूले हुक्म रबी सो पूरो कंदासी इंशा अल्लाह आर यार रिझाइण कम मुहिंजो अल्लाह जे महबूब करीम पंहिंजे नाने साईं खे अर्ज़ला तो करे मुझा नाना मुझे तवज्जा रखजा मुझा प्यारा दुआऊं भी आहिनि सब गाला पर तारीख़ लिखे थी मुख्तसर आऊं मुझा प्यारा दोस्तों सिर्फ इशारो ॾेई गुज़री वेंदुसि त अहिड़ा मरहला आया करबला जे मैदान में आख़िर सब्र खे ॾेखारणो हो त अहिड़ा बि मुंहिंजा आशिक़ आहिनि इश्क खे ॾेखारणो हो त अहिड़ा बि मुंहिंजा मुहिब आहिनि मुझा प्यारा करबला जे मैदान में खोड़ इम्तिहान आया मरहला आया पर बटे अहिड़ा मरहला आया जो को हुसैन अलैहिस्सलाम खां पुछे त साईं उन वक़्तु अव्हां जे दिल ते छा गुज़रियो हज़रत अली अकबर साईं मैदान करबला में इजाज़त जे लाइ चवनि था बाबा इजाज़त ॾे त मां वञा बाबो हुसैन 18 सालनि जे जवान ॾे निहारे हज़रत अली अकबर साईं बाबे ॾे निहारे औलाद वारा हो सीने ते हथ रखो वो वक्त छा हो अगर ते सब्र जा जबल बनिया बीठा पर मुझा प्यारा दोस्तों औलाद जी भी कल्ला मोहब्बत नहीं आ दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने सही अली अकबर बीठा निजात वठन पया खेमे मां सॾ थियो अदी ज़ैनब जो भेण ज़ैनब जो सॾ थियो सैयदा ज़ैनब सॾियो अदा हुसैन महम पाक खेमे जे दरवाज़े ते वियो सकीना जी ख़बर वठां अली असगर जी ख़बर वठां अदीअ जो सॾ थियो आहे पाण खेमे जे दरवाज़े ते आया आहिनि अदी ख़ैर ताए मुझी भेण ज़ैनब मदीनो नाए करबला जो मैदान अदी एड़ो अंगल न कजो जो मां हुसैन पूरो न करे सगा अज मां परदेसी करबला जे मैदान में अज हिनन दुखन हेठ बीठो आयो एड़ी फरमाश एड़ो अंगल सवाल न कजो अदी ज़ैनब थी चेदा हुसैन अंदर अचो साईं अंदर आया सामू इशारो थी करे तो मुझा मोहम्मद ओन बई बचड़ा आज मां सिंगारे तैयार क्या मुझा भा हुसैन अज मुखे महबूब जी हदीस याद आई आ सदक़तो रद्दुल बला सदको मुसीबतन खे टारी दुआ अदा हुसैन हिन खां वधीक ॿियो कहिड़ो वक़्तु ईंदो जो कूंधर जवान शहीद पिया थियनि अज महबूब करीम जे बाग जा गुल शहीद थियल पिया अदा हुसैन अज मां तुझे सिर जो सदको कढां थी अज मूं वटि बकरो ना है दौलत ना है जो तुझे सिर भा जो सदको कढां हे मुंहिंजा ब मासूम बचड़ा करबला में आया मोहम्मद ओन मुंहिंजा भा हुसैन अज दिल सां इजाज़त ॾे त इहे तो तां सदको थियनि कुर्बान थियनि पंहिंजे बचन खे अॻ में न मोकल मां भेण ज़ैनब जा बचड़ा क़बूल पवनि
मुझे कसई हुसैन अलैहिस्सलाम शहजादन ले निहारियो अल्लाह अल्लाह ले वो यारा रब दे हवाले मेले चार दिलां दे बिछड़े हुए फिर मिलांगे किस्मत ने घर मिला दिया। शहजादा उठा मामे साईं के भागर दापिन मामा अज अम्मा जी दिल न नाराज कजो परदेश में अम्मा जो शौक पूरो फरमा मामा सा खुशियां दा कुर्बान थियण जे ला तैयार थियाऊं असा पंहिंजे अम्मा खे अॼु ख़ुशि कंदासीं मामा इजाज़त ॾे अदा उहा कहिड़ी अख हुई जा उन ॾींहुं लुड़कन लारिया हूंदा आसमान में थरथरो ज़मीन थुबण लॻी मुंहिंजा प्यारा मलाइकनि ते सख़्तो तारी थी वियो जॾहिं शहज़ादनि भाकुर पाता मामे साईं खे इमाम पाक पियो फरमाए मुंहिंजा बचड़ो अवां शौक़ सां निकिता हुआ त मामे सां गॾु वञी मुरीदनि जूं दावतूं खाईंदासीं शहर घुमंदासीं पर पुट लिखा जो लिखियो जो निराल में सो अंग कियारी कीअं थिए हाणे पारियो वेठी पार जेको लालन लिखियो लोह में लिखियूं जनी जेतिरियूं लोह कलम में अॼु उन्हनि ओतिरियूं घड़ियूं घोरण पियूं मुझा नूरे नजरो किस्मत जो किस्मत ये लिखो किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। शहजादन के खणी बाहर आयो तंबू का प्यारा मुसलमान भाइरो जीअं जो हथ कढूं जीअं जो पंहिंजे भाकुरनि मां ॿाहिरि कढूं तारीख़ लिखे थी बाज़ हा जेके फुर्ती खाई जल उॾामी विया यज़ीदी लश्कर में पेवस्त थी विया थोड़ी देर हकलुनि जो आवाज़ आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो मगर ज़ालिमनि महबूब जे बाग जे गुलनि ते परे खां तीर तलवारुनि जो मींहुं वसायो नंढड़ा मासूम सैयदा ज़ैनब जा मासूम ज़ख्मनि मां चूर चूर थी पिया उन टाइम शहादत जा प्याला पीता हूं ज़ालिमनि नेज़नि ते मासूमनि जा लाशा रखी मथे ॾेखारिया त हुसैन तो जेके पहलवान मोकिलिया असां उन्हनि जो ही हाल कयो आहे मुंहिंजे पाक हुसैन जी नज़र पई साईं जे अखियुनि में ज़ारो कतार लुड़क भरजी आया मथे निहारे अर्ज़ के मुंहिंजा मौला हे कहिड़ा ज़ालिमनि जिन खे हिननि गुलनि ते तरस न आयो हिननि गुलनि खे छा मिलनि हा हिननि ज़ालिमनि हिननि खे शहीद कयो आहे मुंहिंजा मौला तूं गवाह रहजो साईं डोड़ी पया करबला जे मैदान में बिन्ही शहज़ादनि जा लाशा खणी कुलनि ते रखी शहादत जो रत गड़ंदो अचे मथे निहारनि का मौला ऐ मुझा मौला तुझी रज़ा ते राज़ी आया तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है। तारीख़ लिखे थी साईं जे वक्त में शहजादा खणी खेमे जे दरवाजे ते आया फरमायूं अती ज़ैनब शुक्रिया तुझो थोरो लाईंदासी तुझो एहसान लाहेबो तो पंहिंजा बचड़ा असां तां कुर्बान कया अती ज़ैनब अल्लाह तोखे सब्र दीदो मुझा प्यारा दोस्तो जे वक्त में मासूमन जा लाजा जेके सुबह जो अखियन में कजल पायो वेठा सुबह जो नंढियूं दस्तारूं ॿधूं वेठा हथन में नंढियूं तलवारूं हुयूं अल्लाह अल्लाह वॾा दीदार हा अज मुझा प्यारा उहे नजर न आया मुझी दर्द वंदी दिल रो न घणो हो अचनी नथा तप मां छा क्या कई कास दंगनिया पमुकम जे हो पुजनी नथा तप मां छा क्या बेवस
उठन बार छॾिया असां यार जे वस इख्तियार छॾिया करंदो थो वञे कंहिंजी ग़लतियुनि में अॼु मुर कनि नथा तप मां छा कयां कहिड़ा हाल सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे बिके साल थिया नकी दम थो वञे नकी गम थो वञे ॿई खुटनि नथा तप मां छा कयां पर हिकिड़ो अजीब मरालो ॿियो आयो हूं तो मुझा प्यारा वड़ा मरहला वड़ा इम्तिहान पर जरे इमाम पाक जा बचड़ा शहीद थी विया मुझा प्यारा भाई जा शहीद थी विया मुझा दी दोस्तों भाणे जा शहीद थी विया हाणे इमाम पाक पान अकेले सर करबला जे मैदान में निकरे थो खेमे जे अंदर आयो आ सदन बचड़ो बीमार ज़ैनुल आबिदीन बिस्तरे ते बुखार में आ बाबे के ॾिसी उठी भी भाकर पाता हूँ मुझा प्यारा वो मंजर भी ॾिसण वारो हो जै वक्त में हजरत इमाम हुसैन पंहिंजी दस्तार लाहे इमाम ज़ैनुल आबिदीन ते रखी बाबा ही छा पुट मुंहिंजी गादी तुंहिंजे हवाले मुझे मसनद नशी तू हे काफिले जो सालार तू हे काफिलो तुझे हवाले आ मदीने पहुचाए जा जले मदीने पहुची सजो हाल अखियुनि सां ॾिठो थई नानी जे रोज़े मुबारक में दाख़िल थी मां हुसैन जो हे सजो अहवाल कजां मुझे हाल जी नाने खे सजी ख़बर ॿुधाए जा प्यारा मुसलमान भाइरो केर खेमे में हुयो जंहिंजे अख में लुड़क न आया हूंदा कंहिंजी दिलि न रुनू हूंदो जने साईं पंहिंजे बीमार बचड़े खां मोकिलाइनि पिया दस्तार ॿधनि पिया गादी हवाले कनि पिया पुट अवाम जा मुंहिंजे खानदान जो सिलसिलो हलंदो पुट पुइते जी पार तो हुजई ख़ुदा जे हवाले आहीं साईं पटको बदराए पंहिंजी गादी हवाले करे ॿाहिरि पिया निकिरनि